जी असां शाहपुर जहानिया में सिंध जे सुरीले राग जे मालिक फ़नकार साईं अली ख़ान आदिल लिगारी वटि मौजूदु आहियूं। अचो त उन खां ऐं राग सां दिलचस्पी रखंदड़ माण्हुनि खां पुछूं था। असां बेहद शुक्रगुज़ार आहियूं कल्याण टीवी वारनि जे इन्हनि दोस्तनि साथियुनि जा जिन असांखे इहो मान ॾिनो ऐं मौक़ो ॾिनो पंहिंजी आवाज़ अॻिते आणण जो। साईं, सिंध धरती शाइरीअ में अदब हुजे, आर्ट हुजे, कहाणियूं हुजनि, नावेल हुजनि, ख़ुदि कफ़ील आहे। पर सिंध सां इहा वेसागाती थींदी रही आहे त सिंध जा जेके इदारा आहिनि उहे जेके हुननि जो फ़र्ज़ु आहे उहो पंहिंजो पूरो नथा करे सघनि। नतीजे में केतिरा ई भलोड़ शाइर ऐं सुठा आवाज़ जा मालिक उहे अॻिते नथा निकिरी सघनि ऐं उहे दुनिया में पंहिंजो पाण खे मशहूरु नथा करे सघनि, निर्वार नथा करे सघनि। उहो इन करे त हुननि वटि उहो वसाइल न आहे। जेकर सिंध हुकूमत चाहे त हर शहरनि में, वॾनि वॾनि शहरनि में सुठा सुठा आर्ट जा उहो सर्कल खोले जिते उन्हनि खे सिख्या ॾिनी वञे त हू काफ़ी अॻिते निकिरी सघनि था। असां काफ़ी सालनि खां वठी ॻायूं पिया। उन खां अॻु में शाइरी कंदो आहियां। उस्ताद राशिद मोराई मुंहिंजो शाइरी अदबी शाइर जो उस्तादु आहे ऐं इन में गायकीअ में उस्ताद शाहनवाज़ सोलंकी। पर चवण जो मक़सदु इहो आहे त असां वटि वसाइल न आहिनि, तंहिंजे करे असां निकिरी नथा सघूं। उस्ताद बुखारी खां वठी राशिद मोराई, शेख अयाज़, साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, सचल सरमस्त, साईं महदी साईं जंहिंजूं काफ़ियूं ॻायूं था। काफ़ी सारो दाद मिले थो हिते आम हिन पसगिरदाई में। बहरहाल तंहिं हूंदे बि अगरि जेकर हुकूमत चाहे ऐं मूजियां ॿियनि खोड़सारनि अहिड़नि जेके ॿाहिराड़ी में भला भला आवाज़ पिया आहिनि उन्हनि खे जेकर सहारो ॾिए, हुनजी मदद करे त हू काफ़ी अॻिते निकिरी सघनि था ऐं दुनिया में पंहिंजो नालो न पर पंहिंजे मुल्क जो नालो बि मशहूरु करे सघनि था। उन लाइ हुकूमत जो इहो फ़र्ज़ु आहे। बाक़ी सिंध कंहिं बि शइ में पोइते न आहे। सिंध हर शइ में आवाज़ समेत, शाइरी समेत हर शइ में जीअं त मूसीक़ी जेका आहे उहा रूह जी राहत आहे। जॾहिं बि असां जेका शाइरी ॿुधंदा आहियूं असांखे सुकून मिलंदो आहे ऐं असां जेको दोस्त अली ख़ान आदिल लिगारी असांखे हुनखे फ़ख़्रु आहे ऐं हू जेको आहे पंहिंजे मिठड़े आवाज़ जे ज़रिए जेको आहे सिंध जेको अमुन पैगाम आहे उहो दुनिया ते पहुचाए थो। ऐं तव्हांखे इहा बि ख़बर हूंदी त जेके सिंध जा जेके शाइर आहिनि, फ़नकार आहिनि, उहे हुकूमत जी लापरवाही जे करे जेके आहिनि उहे बेध्यानी जे करे जेके आहिनि मतिलबु पोइते पिया आहिनि। हुकूमत में को कुझु मतिलबु क़दम न पई खणे उन्हनि जे लाइ, या उनजे लाइ का स्टडी सर्कल जेके मुनक़िद न पई करे, या कहिड़ा दोस्त असांजा आहिनि जेके बीमार पिया आहिनि उनजी माली सता न पई करे। असां जेको आहे मीडिया जे तवसुल सां सिंध हुकूमत ऐं सकावत खे अपील था कयूं त जेके असांजा दोस्त आहिनि जेके बीमार आहिनि उन्हनि जी जेका आहे मदद कई वञे, उनजी माली सहायता कई वञे ऐं जेके मतिलबु उन जा वफ़ात करे विया आहिनि उन जेका फैमिली आहे उनजे लाइ कुझु जेको आहे। असां कल्याण टीवी जा इंतिहाई थोराइत आहियूं जो उहे हिन सिंध जे अनमोल हीरनि खे दुनिया ते पहुचाइण लाइ हिते आया आहिनि। फ़नकार क़ौमुनि जा सफ़ीर हूंदा आहिनि। ही कलाकार जेके आहिनि इहे क़ौमुनि जी तर्जुमानी कंदा आहिनि, क़ौमुनि में उत्साह ऐं शुजागी पैदा कंदा आहिनि। ही फ़नकार जेके आहिनि इहे अमल हीरो आहिनि। पर अफ़सोस सां चवणो थो पए त सिंध सरकार अहिड़नि अनमोल हीरनि जी पोइवारी नथी करे। ही ग़रीब ऐं मुफ़लिस वारे दौर में ज़िंदगी गुज़ारीनि था। हिननि जेकॾहिं माली मदद कई वञे त असां हिननि जो आवाज़ु जेको आहे उहो दुनिया ताईं पहुची सघे थो ऐं ही जेके फ़नकार आहिनि इहे बहितर खां बहितर। तेरनि खे रोकजे मगर नेड़नि खे छा कजे, पेरनि खे रोकजे मगर नेड़नि खे छा कजे। ओ चुगली हणनि त प्यार ते लड़कनि खे छा कजे।
मिली रणन त प्यार ते लुण छनक जाने जी तव्हां क़ौमी फ़नकार अली खान आदिल लिगारी ऐं राग सां दिलचस्पी रखंदड़ माण्हुनि जा व्यूज़ ॿुधा। उन्हनि जो चवणु हो त राग हिकु अहिड़ी ग़िज़ा आहे जेका रूह खे सकून बख़्शे थी। कैमरामैन सैफुल्ला बुगियो सां गॾु असद बुगियो शाह।